अच्छा उस्ताद इहो टायरनि में हवा भरण जी मशीन आहे न? हाँ ये हवा भरण जी मशीन आहे। हा टायरनि में भरे थी हा ऐं जेकॾहिं कंहिं अच्छा टायरनि में हवा भरींदासूं। मतलब हवा भरींदे हिन में। अच्छा इहा मशीन माना लॻाईंदे तूं हा वाल में। अच्छा हींअर मतलब घणी हवा आहे हिन टायर में? अच्छा मीटर भी लॻल आहे हिन में। अच्छा मतलब उस्ताद इन माना तूं चइनी टायरनि में हवा भरे सघींदो हिन में, है न? अच्छा थोड़ी थोड़ी हूंदी आहे, अॼु जी न पूरो अच्छा मुकमल खाली नथो भरे सघे। मुकमल हिकिड़ो मिसाल पंचर थी वञे ठाहिणो पए त मतलब हवा कोन भरींदी? ओतिरो कोन भरी रेटर वारो मतिलबु कुझु जगह भरे वरी पोइ पंचर वारे रेटर खे रखाईंदी। अच्छा सही सही। अच्छा मतलब हिन में भी तूं हवा भरींदे आहे न? चइनी में माना तूं चेक करे सघींदो आहे न? चइनी जो चेक करे सघूं। सही सही भली शइ आहे यार। पोइ कम वारी शइ आहे, किथां मिलंदी आहे? हा न मिलंदी आहे, गाॾी सां गॾु मिलंदी आहे या किथां अलॻि सां? असल में हिननि सां कोन थी मिले। अच्छा गाॾियूं आहिनि जिन्हनि सां गॾु मिले थी, ख़ासि करे अल्टो सां। अच्छा एल्टो सां गॾु मिलंदी आहे? सुज़ुकी कंपनी सां मिले थी। अच्छा पूरी बयानी आहे। मतलब उस्ताद पोइ भली शइ आहे यार। ही पोइ वठी ॾे न मूंखे बि वठी ॾे हिकिड़ी, ऐं रखांसि गाॾी में। कमु ॾींदी टायरनि में किथे हवा मतलब घटि थी वञे। ख़ासि करे मिलंदी। अच्छा कराची में तारिक रोड ते मिली वेंदी?